इन करे मां आयत जेका तिलावत कई उनमें ये लफ्ज़ सारिऊ इला मग़फ़िरतिम मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्ज़ुहस समावातु वल अर्ज़ उइद्दत लिल मुत्तक़ीन। जल्दी कयो इला आमालिल मग़फ़िरा, माफ़ीअ जे ॻाल्हियुनि में जल्दी कयो। माफ़ी छा में मिलंदी? हज़रत मुआज़ इब्न जबल हुज़ूर जो प्यारो सहाबिया, ॿुधजो बुखारी शरीफ़ जी सही हदीस। हुज़ूर सां ॿेल वेठो आहे, हिकिड़े ई गॾह जे मथां, गॾह जो नालो उफ़ैरा। गॾह जो नालो, नबीअ जे गॾहनि जो नालो, घोड़नि जो नालो, हुज़ूर जन जानवरनि जा नाला रखंदा। ऐं इहा सुनत असांखो छॾिजी वई आहे। जीअं ॿ ॻाल्हियूं असांखो ॿियूं बि छॾिजी वयूं। ॿिया ॿ नाला अहिड़ा आहिनि जेके क़ुरान शरीफ़ में नबीअनि जा आहिनि, पर असां रखंदा न आहियूं। मूसा, ईसा, इब्राहिम, आदम, इहे नाला त असां सिंधी रखंदा आहियूं। खोड़ मूसा जे नाले सां, आदम जे नाले सां, ईसा जे नाले सां, यहया, ज़करिया इहे बि रखंदा आहियूं। सुलेमान इहो बि रखंदा आहियूं, दाऊद इहो बि रखंदा आहियूं। पर ॿ नाला अहिड़ा आहिनि, ज़ुल्किफ़िल ऐं अल यसा, इहे बि ॿई नबी आहिनि, पर इहे न रखंदा आहिनि। इन करे बुज़ुर्गनि लिखियो आहे त इहे पंहिंजे बचनि ते इहे नाला रखो। छो त हुज़ूर जन फरमायो या अब्दुल्ला अब्दुर रहमान नाला रखो या नबीअनि जा नाला रखो। उन नबीअनि जा माना क़ुरान में आयल, उन्हनि जी नबूअत क़ुरान में आयल। कुल्लु मिन सालिहीन, रब साईं यसा ऐं ज़ुल्किफ़ल जो नालो खणी फरमायो ये सभु मुंहिंजा साले बाना हा। ईअं असां जानवरनि जा नाला बि न रखंदा आहियूं। हालांकि मेंह जो, गऊं जो नालो रखणु खपे, सुन्नत आहे, पर इहो असां खां तर्क थी वियो आहे। या सुन्नत जियरी कयो, जानवरनि जा नाला रखो। हुज़ूर जे गॾह जो नालो उफ़ैर हो, ॿिए गॾह जो नालो यग़फूर या याफूर हो। हुज़ूर जे घोड़े जो नालो लहीफ़ या लहीब हो। हुज़ूर जे ॾाचीअ जो नालो कुसवा हो। हुज़ूर जे खच्चर जो नालो दुलदुल हो, जेको सोहणे अलीअ खे बख़्शियो हम हदियो करे ॾिनो। त अली हे दुलदुल तो जे हवाले। हाणे शाह दुलदुल हज़रत अली आहे, दुलदुल जो बादशाह। त मां पे अॻु रखियो, हज़रत मुआज़ तो चवे मां हुज़ूर सां गॾह ते सुवार हुयुसि। छा ते? ऐं गॾह ते सुवारी करणु तमामु नबीअनि जो कमु। सभिनी नबीअनि जे गॾहनि जो ज़िक्र अचे थो हदीस में, तारीख़ जे किताबनि में, क़ुरान शरीफ़ में। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो गॾह 100 साल मरी वियो, वरी अलाह से उनखे जीरो कयो। जीअं हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे जीरो कयईं, तीअं गॾह खे बि जीरो कयईं। अजब ॻाल्हि अहिड़ी ही, क़ुरान शरीफ़ ॿुधाए जेको खाधो पीतो हुयुसि, फल फ्रूट हुयसि, उहे ताज़ा पिया हुआ 100 सालनि ताईं। जेको गॾह हो चरी पुरी जिंदा रही सघे पियो, उहो सफ़ा ॻरी वियो हो, अटो थी। अलाह से ॾेखारे पियो त मुंहिंजी कुदरत एॾी आहे। बहरहाल मां पे इहो अर्ज़ु कयो त गॾह ते चढ़णु इहा सुन्नत अंबिया आहे। ऐं हुज़ूर जन हिकिड़ी हदीस में लिखियल आहे, जेको गॾह ते चढ़े थो इहो निफ़ाक़ खां, मुनाफ़िक़त खां पाक। इनखे मुनाफ़िक़ नथो चई सघे। मां भी कोशिश कई त गॾह ते चढ़ियां, पर छोरनि को ॿ लकुड़ अहिड़ा आहिनि जो वठी टपा ने ज़रे गॾु सिर नियो मसे मसे हिकु त हुनखे वठण जी जाइ कोन हुई त छा खे चंबड़ाऊं। सम्झे से वारनि ॿारनि वार बि संदास, हथ न आया, ज़रे घटि वियो हुउसि। मां चयो हिन सुन्नत जे करे मतां फ़र्ज़ कई न हलिया वञनि, निमाज़ रोज़ो ॿिया टिया सभु। अब ॾुखियो ते माण्हू जा हॾा ॿॾा भॼी पवनि त ॾाढो ॾुखियो। ऐं इहो चंडो घुमंदो बि ईअं आहे जीअं हॾा गुॾी, हॾी गुॾी, बसि चवंदो हॾी गुॾी तुंहिंजी भॼंदुसि, जीअं साइकिल मोटर अथव। इहो असांजे नए क़िस्म जो गॾु अथव, इहो बि हॾी गुॾी चट। कई माण्हू वीचारा ईअं पिया। बहरहाल गॾ ते हुज़ूर जन सां हज़रत मुआज़ चढ़ियल हो। ॿुधजो, बुखारी शरीफ़ जी हदीस आहे। हज़रत मुआज़ तो चवे मुंहिंजो सीनो हुज़ूर जी पुठीअ सां मुल्सको चिंबड़ियल हुयो। इहा बरकत मां मुआज़ खे मिलियल आहे जो हुज़ूर जे जिस्म सां मुंहिंजो जिस्म मिलियल हो।
भैया वॾी नेमत सहाबा के गलत गालान था बेवकूफ़ छो तू असा के इसमें मोहम्मद मिलवा असा मुसलमान थिया नबी जो नालो वरतो थसे इसमें मोहम्मद मिलवा न पर सहाबा के इसमें मोहम्मद असा गड चो जिसमें मोहम्मद भी मिलल हो भाई शयूं मिलियूं तो उन जो दर्जो तो मथे आ तंजे करे हजरत मुआज तो चवे हुजूर असा गड वेठो आ हुजूर जन सद करे फरमायो या मुआज 3 दफा मां जो लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह तदे चवे तो जो नबी उन सा गड अग्यां वेठो आ ऐ जदे अग्यों हुंदो आ त असा भी या रसूल अल्लाह चंदा आयूं अब गाल समझो था लाए बाकी हितों जेको आ इयो चरियो चंदो आ छो हितों जे लाए काथे भी कोने हदीस में जो परे खां बिही करे मानो हुजूर के सद करे अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह इयो दरूद त आए पर असा इयो दरूद उते पढ़ंदा आहियूं जाथों जी जाइ है न जी ऐ दुआ कयो त सभने के अल्लाह से वरी उते घुराए अल्हम्दुलिल्लाह मां 2-3 जलसन में या दुआ घुराई त मां जो कुणो त निकरी वयो पाण जिंदगी बची त पहुचंदास हुजूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन ॼारी मुबारक ते भी दरूद जेको पढ़बो वो दरूद इयो आ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह यो दरूद उतों जो जे तवाफ हे भी तो अल्लाह जो घरा पर है ना के तवाफ करनो पवंदो अजे फल यतवफू बिल बैतिल अतीक कुरान तो फरमाए तवाफ बैतुल्लाह जो थींदो यो उतों जी शय आ हिते जी इन जे करे उलमा लिखियो हज ते उम्र ते जेको वने उते कुरान शरीफ घणो एतरो न पढ़न जरूर ना है उते नमाजूं डिगियूं नफल घणा पढ़न जे बजाय तवाफ घणो करे छो त तवाफ बी जाए ते काथे भी न मिलंदो आ जेको बियूं शयूं त हिते भी मिलंदियूं कुरान जी तिलावत तो हिते भी मिलंदी नमाज हिते भी मिलंदी नफिल हिते भी मिलंदा तहज्जुद हिते भी मिलंदा पर तवाफ ऐ रसूलुल्लाह भी उते मिलंदो हमरा मुझे हथ में वतो जे कुछ ये अहल हदीस टाइप जो मानो मुके चे मौली सा एडे छो था वणो मदीने शरीफ दे हिते ही सही वडो सवाब आ अब मक्के शरीफ में एक नमाज पढ़े त लख नमाजन जो सवाब ऐ मदीने शरीफ में एक नमाज पढ़े त 50 अध जो 50,000 अध आ न बाबा त माखे जे बसे एने अध दे छो था वणो मदीने छाए मदीने में त कुछ अध सवाब मिलंदो हिते त नमाज पढ़ंदो त लख नमाजन सा मदीने न वणो कुदरती मुझे जहन में गाल सुठी आई जे जो जवाब हुन वट न हुयो मां चो यार मक्के वारो काबे वारो त पन्ने में भी मिलंदो कराची में भी मिलंदो चाइना में भी मिलंदो मदीने वारो मदीने में मिलंदो आ बी जाए ते नाहे मिलंदो इन करे ओडे वणो जरूर पवंदो अब मक्के वारो त हिते भी न थो मिले ओ अलाह हिते कोने छा ऐ कौम के हज रफ्त कुजाएद माशूक दरी जाके बयाएद बयाएद ते तो वो हज वारा वो यार वो हुकूमत थो त वणो ओडे पर रब त वो मक्के वारो हिते भी मिलंदो थवे मक्के वारो रब त हिते इबादत हिते भी आहे पर मदीने वारी हस्ती हिते अब हिते हुजूर जो रोजो तो ठाए न सघबो पर अल्लाह जा घर त है हिकड़ी मस्जिद आ 20 बियूं भी ठायो परवाह ना है छो त अल्लाह जाते काथे गाल समझो था अल्लाह तंजे करे गाल समझो हुजूर के या रसूल अल्लाह उते चेबो जदे हुजूर जी जारी हुजूर जन सामो हुजन सहाबी तदे तो चवे या रसूल अल्लाह जदे हुजूर अग्या मौजूद है हुजूर हाने हुजूर जन था चवन माज तो के खबर अल्लाह जो हक बानन ते केड़वा ऐ बाने जा हक रब पांजे मथों केड़ा लिखया हन तब हजरत माज तो चवे सही मां शागिर्द तवा उस्ताद मां मुरीद तवा मुर्शिद है अल्लाह व रसूलुहु आलम अल्लाह अल्लाह जे रसूल के वधी के इल्म है साईं तव्हाई असां जी रहबरी कयो पान फरमाओ अंताबुदुल्लाह वला तुशरिक बिही शैआ
उन रब जी इबादत कयो, उन सां शिरक न कयो। इहा शइ ॾिसण जे लाइ नबी आया, मारूं खाधऊं, धिका खाधऊं, तकलीफ़ूं आयूं, पर चऊं त तौहीद जी ॻाल्हि ॿुधाए रहंदासीं। चाचा वञनि त भल वञनि, मिट वञनि त भल वञनि, दोस्त वञनि त भल वञनि, मके वारा न छॾनि मके में त मको बि छॾे मदीनो वसाईंदुसि, पर तौहीद रब जी न छॾींदुसि। उन हिकिड़े जी इबादत ॾसींदुसि, उन सां शिरक जी इजाज़त न ॾींदुसि। नबी इन लाइ त रब सां शरीक कोई नाहे। इहो बाने ते हक़ आ त रब सां शिरक न करे। ऐं रब लिखी छॾियो आहे पंहिंजे मथां त जेको शिरक न कंदो, मुंहिंजी अकेले जी इबादत कंदो, मां इन्हीअ जा गुनाह माफ़ करे ज़रूर इनखे जन्नत ॾींदुसि। इहो ॿुधाइण जे लाइ नबी आहे। इन करे चई सारियूं इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम, उन्हनि कमनि ॾे वधो, उन अक़ीदे ॾे वधो, अहिड़ा कम कयो जंहिंसां माफ़ी मिले। छो त दुनिया जी ज़िंदगी मुख़्तसिर आहे। दुनिया जी ज़िंदगी ॼाण ख़बर न पवंदी। मां हमरा फिलाणो बांग बरायत के फिला नमाज़ चए थो, आवाज़ निकिरंदो सुबुह जो तुंहिंजे घर खां त फिलाणो यार राति गुज़ारे, खबर ही न पवंदी। इन करे कुरान तो चवे जल्दी कयो, अहिड़ा अमल कयो जंहिंसां माफ़ी मिले। नमाज सां भी माफ़ी मिलंदी। हदीस में ईंदो आहे जेकॾहिं को माण्हू 5 वक्त तड़ करे उन जे जिस्म ते मरमेर न रहंदी, तो मुझे सोने फरमाओ जेको 5 वक्त नमाज पढ़ंदो, मर्द औरत, उन जे जिस्म ते कोई गुनाह न रहंदो, पाक थी जन्नत हलियो वेंदो। पढ़ंदो नमाज केड़ा केड़ा एडा सब मथे था कयो। मांखे लगे शक पए तो तव्हां ईद नमाज छड़ी पढ़दा। ईद नमाज मानू घणी पढ़दा, बाकी हालांकि ईद त असां वट वाजिब आहे, ॿियनि इमामनि वट सुन्नत मुअक्कद आहे, समझे। ऐं नमाज त फर्ज आहे। नमाज त 5 वक्ती नमाज फर्ज आहे। फर्ज जो ख्याल घट, वाजिब ॾे हमरा जो तवज्जो घणो आहे त ईद नमाज पढ़ा आजे। बाक़ी ॿियूं नमाज़ूं न पढ़ंदो। ऐं पढ़ंदो वरी ईद नमाज कीअं? मां हिकिड़े हमरा सां हिकिड़े ॾींहुं मां पोयों नमाज पे पढ़ा त हमरा हिकिड़ो उन जे खीसे मंझां हे जेका 5 रुपया थींदा न ठिकरी वारा, इहे निकरी निकरी हेठों अगले सफ़ में हमरा जे हेठों वञी पिया। हिन ताड़ियूं बीठो त मतां इहो खणी न वञे मां वारा 5 रुपया। त सादो माण्हू नमाज त कॾहिं पढ़ी कोन आई। मां ॾिसां तो हमरा उनखे ताड़ियूं बीठो आहे। जॾहिं हमरा नमाज में वेठो अॻियूं उन 5 रुपयनि जे मथां, हाणे नमाज में त आख़िर वेहबो बि सही न, अतहियात ते वेठो, हिन खे शक पइजी वियो त इहो फॿाइण लाइ मथो वेठो। अब बांह खां वठी उन जे हेठों चए तोखे 5 रुपया न छॾींदुसि पुट, ईअं न खणी वेंदे। ईअं चई वरी पंहिंजे वरी पोइ त वेही रहियो खीसे में विझी। मां चयो भाई नमाज कहिड़ी तूं पढ़ी? चएसि नमाज साईं नमाज पढ़ी से, ईद नमाज पढ़ी से, ॿियो छा पढ़ियो? अबा ईद नमाज भी ईअं ई था पढ़नि माण्हू, पोइ पढ़नि बि हिकिड़ी था साल में। उन जो हाल बि इहो आहे। इन करे हो हमरा के चवनि पिया सेवियूं न खा। चए चरिया हो छा? ईद जे ॾींहुं सेवियुनि जा फका पियो हणे। चए न खा। चए बाबा चए चरिया हो छा? तरावियूं भी न पढ़ियमि, नमाज भी न पढ़ियमि, रोज़ा भी न रखियमि, ईद नमाज भी हिन दफ़े कज़ा थी वई। भेण जल्दी पेशमाम पढ़ाए वियो। हाणे हे सेवियूं भी न खाया, काफ़र थी भरा। मुसलमानी जी निशानी इहा बचल थे। अब बस सेवियूं खाए तो न दाढ़ी हूंदसि न तास, सॼो ॾींहुं खेॾंदो, सॼो ॾींहुं नोटण ते वेठो हूंदो, होटल ते गाना ॿुधंदो, हाणे गंदा फिल्म वेठो ॾिसंदो, सॼो ॾींहुं बदमाशीअ जा पाठ, पर सेवियूं खाईंदो आहे त मुसलमान आहे न बाबा। बस इहा निशानी जो अथसि त दुआ कयो त अल्लाह नमाज़ी बनाए। सारिऊ इला मग़फ़िरत मिन रब्बिकुम, रब तो फरमाए जल्दी कयो, माफ़ी वठो पंहिंजे रब खां, माफ़ी मिलंदव नमाज सां, माफ़ी मिलंदी। ऐं वरी ॿी हदीस में बुखारीअ में बीठो आहे
मन साम रमजान ईमान व एहतसाबा गुफिर लहू मा तकद्दम मिन ज़ंबी। मुझे सुने फरमाओ जै रोजा रखा रमजान जा उन जे 11 महीनन जा गुनाह माफ थी विया। ईद जे ॾींहुं पाक ऐं साफ़ थी उथियो। ये केर रखंदो नमाज ला तो सभिनी हथ मथे वो अचन था गर्मी में न से माशाल्लाह हिम्मत कई थवे हिकड़ो पहिरियों ॿियो 27 जो टियों आखिरी जिंद छुट्टी जो कुछ शौक़ थियो तो जुमन जुमन जो रोज़ो। अब ये रोज़ा ना रोज़ा समूरे ही रखना है समूरन वारा हथ मथे अल्लाह का तौफीक घुरो तो रब सां इहा तौफीक दे। तमाम वडी शय रमजान जो रोज़ो हुजूर जन फरमाओ घुसी वयो न सजो साल भी रोज़ो रखे तो ओड़ो रोज़ो न थींदुस। सजो साल भी रोज़ो रखो तो ओड़ो न। गुनाहन जी माफी 11 महीना जेको खादुई पीतुई इहो खाइण पीअण भी तो जी इबादत तदे थींदी जने रमजान में रोज़ा रख। रमजान में रोज़ा रख तो रब साईं फरिश्तन के चंदो आ हे दिसो मां रोकियो थमास त नथो खाए न सजो साल 11 महीना छडे दिनो मास त खाए पियो न त हिन जो खाइण भी मुझे हुक्म सां है त हिन जो न खाइण भी मुझे हुक्म सां है। इन करे बिन्नी जो सवाब लिखियोस खाइण जो भी लिखोस त न खाइण जो भी। त जे करे रमजान जा रोज़ा भी माफी जो बायस। ऐं आखिरी गाल तो मार्ज क्या पांजे बच्चन के भी कुरान पढ़ायो तो माफी मिलंदो। अब तव्हां पास न जेकॾहिं न पढ़ी सघिया आहियो त बचड़न के कुरान पढ़ायो माफी मिलंदो। केतिरनि किताबनि में लिखियल आहे हुजूर जन फरमायो ॿुधो माण्हू मरी वेंदो आहे पर उन जा अमल भी खत्म थी वेंदा आहिनि पर हिकड़ा माण्हू उहे हिन जन जा अमल खत्म न थींदा आहिनि जन जा बचड़ा पोइतो कुरान पढ़ंदा रहंदा आहिनि उन जो सवाब हलंदो रहंदो उन जो सवाब खत्म न थींदो आहे। हदीस में इहो भी आयो आहे त जे कुरान शरीफ जीअं अल्लाह साईं जे लाइ हुक्म आहे त उन जी इबादत कयो त अबे अम्मा जे लाइ इहो हुक्म आहे त हर नमाज में उन जे लाइ दुआ घुरो। दुआ आम तरह से जेका हिते याद कराई वई आहे ॾाढी सुठी आहे कुरान शरीफ जी दुआ आहे रब्बि ग़फ़िरली वली वालिदैया और रब्बि जालनी वारी ये सबक याद आ नमाज में तो जो बचड़ो पढ़ंदो रब्बि ग़फ़िरली वली वालिदैया वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। फरमाऊं तो जे बच्चे चो त रब मुखे भी माफी दे मुझे अबे अम्मा के भी माफ फरमा। अब हिकड़ी जाए ते खैरात करे ढगन ढोरन के खाराए छडण असा वट त इए थींदो आ न अबे जी खैरात से एड़ी के जो 4 डी हली बाबा वाह जी खैरात के खाई के रव्या सब वडेरा अजे मोतबर मुर्स होयो त आयस भी मोतबर मुर्स अन मोतबर मुर्स जेको खाईया अबे के टके जो सवाब न मिले जेके गरीबन खादो मिस्किनन खादो उन जो सवाब मिलियो हो बाकी रवाज में पूरो थी वयो समझे हे चंदो त मां अबे जी खैरात कई वडी समझो था अलाए कोन इनिया का वधिक बेहतर आ त बच्चो तो जो नमाज पढ़े नमाज में ये लफ्ज चवे रब्बिग़फ़िरली वली वालिदैया ऐ अल्लाह मुखे भी माफ कर मुझे अबे अम्मा के भी माफ कर। को न को वक्त एड़ो हुंदो जो बच्चे जी दुआ तुझे लाए पारस बन जी जन्नत जो बाग बन दी किताबन में लिखियला एकड़े अल्लाह वारे के कब्र निंद्र में डिठो को अल्लाह सादो मानू हो आम तरह से वो कब्र में अजाब में मुब्तला वो 2-3 ॾींहं को पो वरी जो हिन डिठो निंद्र में तो वो खुश जन्नत में घुमे पियो पुछे यार हे छा जे यार मुखे पांजे बच्चे जे करे माफी मिली चे उहा किए चे से मुझे बचड़ो नंढड़ो छडे आयो हुस पोइते उन के अज माओ मस्जिद दे कायदो दई मोकलियो उस्ताद शुरू करायस पुट पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रहमानुर रहीम जो अर्श वारे पंहिंजो नालो मुझे बचड़े जे ज़बान ते ॿुधो तो उन के एडो रहम आयो त जंहिंजो बचड़ो मुखे रहमान रहीम करे छॾे थो पियो उन ते अज़ाब लाहे छॾियो मां रहमान इन्हीअ लाइ बि आहियां त पोइ कहिड़ा बच्चन खे पढ़ाईंदो कुरान शरीफ केजी स्कूल न
उते पढ़ी ईंदो वे न छोरो असां ख़बर आहे हिकिड़ो असांजो दोस्त पे ॿुधाए त मेडिकल पीउ वीचारे ज़मीन ॿारहा ख़िदमत करे हिन खे ओ उन डॉक्टर बनाइण जी कोशिश में चांडका मेडिकल में छॾे आयो दाख़िला बि मिली वियुसि होशियारो छोरो पर हिकिड़े ॾींहुं मिलण वियुसि त हे ॿाहिरियाड़ीअ वारे लिबास में वीचारो पीउ हिन खे ॾिसी करे छोरा खिलिया त छोरनि पुछो ॾे इहो केरु त हे उन्हनि खे चए पियो अदा हे मुंहिंजो नौकर हो पीउ जो इहे अल्फाज़ ॿुधा त अखियुनि खां ॻोढ़ा वही वियसि मोटी आयो रस्ते में उन सां हथ बि न मिलाए बसि हलियो आयो त हिते घरवारी पुछियो छो एॾो कावड़जी आयो आहे चए मां त ज़ुल्म करे वेठो आहियां मूंखे मौलवियुनि ॾसियो हो त क़ुर पढ़ायसि पर मां त एॾे धिकुम त इज़त मिलंदी मूंखे पर हिन त मुंहिंजी हाणे सां इज़त लाहे छॾी चई मुंहिंजो नौकर आयो मां इन सादे अंदाज़ में मां पंहिंजो टुकुर काटे हिन खे बच्चे खे पैसा ॾेई पढ़ायां ऐं हिन जो हाल इहो आहे त दुआ कयो अल्लाह सही सम्झ अता फरमाए तबा मग़फ़िरत जो बाइस क़ुर जी तालीम ऐं हे जहान थोरे वक़्त जे लाइ माण्हू चवनि था साइंसदाननि जी बरकत आहे फिलाणनि जी बरकत आहे फिलाणनि जी बरकत आहे न मुंहिंजा साईं हिन क़ुर जी रहमत आहे जो क़ुर वारा अॼु ख़त्म थियनि त दुनिया पूरी ख़त्म थी वेंदी छो मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां असांजे मदरसे में मां पाण ई राधो हिकिड़ो वण लीमे जो पोइ 2-3 साल लीमा ॾिनई फरियो पोइ वरी को जीत लॻुसि ख़त्म थी मां पाण ई छोकिरनि सां गॾु कोडर खणी सुबुह जो चुम वर्जिश बि कयां छोकिरनि खे चवां तव्हां बि खणी अचो इन जे अॼु पाणूं कढूं था जंहिंखे मां पाण राधो हो उनखे पाण ई पाण पंहिंजे हथनि सां पाणूं कढी से रखियो माण्हू पिया पुछनि साईं छो मां चवां हाणे बेकार आहे कंहिं कम जो ई नाहे जंहिं कम लाइ राधुम उहो पूरो नथो करे हाणे मां हिनखे अलाह साईं हिन धरतीअ खे पंहिंजे नाले जे लाइ रखियो आहे जॾहिं नाले वठण वारा न हूंदा न पोइ हिनखे छाजे लाइ रखंदो चवंदो कढोसि पाणो पोइ सारी काइनात बर्बाद थींदी क़यामत इन्हीअ जो नालो थवे जॾहिं अल्लाह अल्लाह वारा न रहंदा त साइंसदाननि जो थोरो कोन्हे हिन काइनात ते हिन क़ुर वारनि अल्लाह अल्लाह करण वारनि जो थोरो आहे जंहिंसां ही दुनिया क़ाइम आहे इन जे करे क़ुर शरीफ़ जी इज़त कयो ऐं क़ुर शरीफ़ खे पढ़ो जेके सिंधी पढ़ियल आहिनि उहो क़ुर जो तर्जुमो बि ॾिसनि छड़ो लफ़्ज़ न हिन जो तर्जुमो बि पोइ दुनिया भुलाए न सघंदी मां तव्हांखे ॿुधायो आहे मां असां हमरा मूं आयो चई मुनाज़रे ते हलो मां चयो काॾे चई भरचूंडी शरीफ़ चइबो जहिड़ो कराइणो थी त हलूं बाक़ी हाणे इहो मुनाज़रो त न मुनाज़रो त विची जाइ ते रखिबो आहे रमज़ान शरीफ़ मां हिनखे चयो तूं वञी बहितर ईअं आहे त तूं मास्तर माण्हू आहे क़ुर शरीफ़ जो तर्जुमो ॾिस पोइ रमज़ान खां पोइ तूं जिथे चवंदे होॾे हलंदासीं मुनाज़रे जे लाइ अब 17 रमज़ान ताईं हिन 17 सिपारा क़ुर शरीफ़ जा तर्जुमे सां ॾिसी मोटी आयो मुंहिंजे हथ खे चुमी ॾेई मूंखे चयईं मौलाना क़ुर देवबंदनि जी ताईद करे थो पियो मां हाणे मुनाज़रे खां हथ खणी वियो आहियां बसि मुंहिंजो नालो पंहिंजी जमात में लिखी छॾियो ॻाल्हि सम्झो था त हे क़ुर बाबा तर्जुमे सां पढ़ंदो त ख़बर पवंदी न त हिन में छा लिखियल आहे ॼट केॾे थो छिकियो वञे असांखे इहा भुल तॾहिं आहे जॾहिं असां क़ुर खे सम्झूं नथा सम्झूं त पोइ कोन भुलंदासीं तंहिंजे करे दुआ आहे त अल्लाह साईं क़ुर जी सही सम्झ नसीब फरमाए इन मदरसे मस्जिद खे अल्लाह आबाद शादाब फरमाए इन्हनि दोस्तनि वॾी महिनत करे मूंखे उतां वठी आया आहिनि अल्लाह साईं जन इहे तकलीफ़ कई आहे अल्लाह इन्हनि जे माल में अहल में बरकतूं अता फरमाए जेके क़दम खणी आया आहिनि सभिनी खे अल्लाह साईं ख़ैर मां हिसो अता फरमाए तमाम सभिनी जूं मुश्किलातूं हल फरमा अभाई मुंहिंजी दुआ हिन इख़्तितामी न आहे वेही रहो सभु उलमा अञा काफ़ी वेठा आहिनि जेके बयानु कंदा अल्लाह साईं असां तव्हां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमा बे औलादनि खे साले औलाद अता फरमा अल्लाह साईं सेहत सलामती क़बूलियत सां असांजे दोस्तनि जे सभिनी हज खे क़बूल फरमा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।